पिया वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त पाक फ़ौज भारत खे अहिड़ो सबक़ सेखारियो जेको उहो कॾहिं बि विसारे न सघंदो। अॼु दहशतगर्दी सभ खां वॾो चैलेंज आहे। वज़ीर आज़म जो चवणु हो त क़ौमी पैगाम अमन कमेटी अहिड़ो किरदारु अदा करे रही आहे जेको वक़्त जी अहम ज़रूरत आहे। संदसि चवणु हो त लाचे फज़ल ऐं करम सां पाकिस्तान वटि केतिरा ई वसीला आहिनि। असां उन्हनि वसीलनि खे इस्तेमालु करियूं त समूरा मसइला ख़तम थी वेंदा। पाकिस्तान अॼु तरक़ी तरफ़ वधी रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त पाक फ़ौज भारत खे अहिड़ो सबक़ सेखारियो जेको उहो कॾहिं बि विसारे न सघंदो। अॼु दहशतगर्दी सभ खां वॾो चैलेंज आहे। वज़ीर आज़म जो चवणु हो त क़ौमी पैगाम अमन कमेटी अहिड़ो किरदारु अदा करे रही आहे जेको वक़्त जी ज़रूरत आहे। संदसि चवणु हो त लाचे फज़ल ऐं करम सां पाकिस्तान वटि केतिरा ई वसीला आहिनि। असां उन्हनि वसीलनि खे इस्तेमालु करियूं त समूरा मसइला ख़तम थी वेंदा। पाकिस्तान अॼु तरक़ी तरफ़ वधी रहियो आहे। पाण ख़बर ॾियूं पिया वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त पाक फ़ौज भारत खे अहिड़ो सबक़ सेखारियो जेको उहो कॾहिं बि विसारे न सघंदो। अॼु दहशतगर्दी सभ खां वॾो चैलेंज आहे। वज़ीर आज़म जो चवणु हो त क़ौमी पैगाम अमन कमेटी अहिड़ो किरदारु अदा करे रही आहे जेको वक़्त जी अहम ज़रूरत आहे।